दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर में रमज़ान ऑर्डिनेंस जी भञकड़ी ख़िलाफ़ इंतज़ामिया तहरुक में अची वई आहे। असिस्टेंट कमिश्नर समीला वगण ओचितो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे खुलियल होटलुनि ऐं खाधे पीते जे हंधनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। असिस्टेंट कमिश्नर दादू मोंदड़ नाको मोरो रोड समेत ॿियनि अहम हंधनि ते पहुची हालतुनि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान ॾींहं जे वक़्तु खुलियल होटलुनि ते छापा हया विया ऐं रमज़ान ऑर्डिनेंस जी भञकड़ी कंदड़ केतिरनि ई होटलुनि खे फौरी तौर बंदि करायो वियो, जॾहिं त मालिकनि खे सख़्ती सां ख़बरदार कयो वियो। कार्रवाई दौरान इंतज़ामिया जी टीम होटलुनि अंदरि वेठल माण्हुनि खे बि तंबिया कई ऐं होटलुनि खे बंदि कराए छॾियो। कुझु हंधनि ते मालिकनि खे कानूनी नतीजनि बाबति बि आगाह कयो वियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर समीला वगड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान मुबारक जे तक़दुस जो हर हाल में एहतराम करायो वेंदो ऐं ॾींहं जे वक़्तु खाधे पीते जा हंध खोलण कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। हिन शहरियुनि खे अपील कई त रमज़ान मुबारक दौरान कानून ते अमल कनि ऐं इंतज़ामिया सां मुकमल सहकार कनि, जीअं मज़हबी जज़्बनि जो एहतराम यकीनी बणाए सघिजे। असिस्टेंट कमिश्नर ख़बरदार कयो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कानून मूजिबि सख़्त कार्रवाई जारी रहंदी, कंहिं सां बि रिआयत न कई वेंदी ऐं ॻाढ़ा ॾंड बि लागू कया वञी सघनि था। हुन वधीक चयो त मार्केटुनि ऐं होटलुनि जी रोज़ानी बुनियादनि ते चेकिंग कई वेंदी त जीअं रमज़ान ऑर्डिनेंस ते मुकमल अमल दरामद खे यकीनी बणाए सघिजे।